जेको हमेशह सुकून जी ॻोल्हा लाइ कंहिं बहितर जॻह जी ॻोल्हा में रहे थो, उहो किथे बि सुकून में नथो रही सघे। थी सघे थो मां ग़लति हुजां, पर मूंखे तजुर्बो आहे, गुरबत इंसानी लाॻापन ऐं रिश्तनि खे कमज़ोर करे थी। ज़िंदगी हर इंसान खे अज़ीज़ हूंदी आहे, पर बहादुर इंसान खे इज़त ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां दर्द महसूस करण खां सवाइ ज़िंदगी गुज़ारी आहे, पोइ तव्हां शायदि अञा ताईं पैदा ई न थिया आहियो। मां हिकु अहिड़े समाज में रहां थो जिते आम तौर ते नंढा माण्हू वॾनि घरनि में रहनि था ऐं वॾा माण्हू नंढनि घरनि में रहनि था। तव्हां तालीम ख़रीद करे सघो था, पर अक़ल अल्लाह जे तरफ़ां हिकु तोहफ़ो आहे। इंसान जी ज़िंदगीअ में अहिड़ा लम्हा बि हूंदा आहिनि जिन जो तसवुर बि नथो करे सघे। उन्हनि खे गुज़ारण जो बहितरीनु तरीक़ो उहो आहे त उन्हनि खे गुज़रण ॾियो। मां उन समाज जो हिसो आहियां जिते असां आईने में रुॻो ज़ाहिरी शक्ल ॾिसंदा आहियूं। जेको वादो करण में सुस्त आहे, उहो उनखे पूरो करण में तमामु वफ़ादार आहे। जेकॾहिं तव्हांखे सच चवण जो शौक़ु आहे त तव्हां पंहिंजे बारे में ॻाल्हायो। माण्हुनि जी ज़िंदगी खे अज़ाब न बणायो। जिन खे सर्दी ऐं गर्मी रुॻो दरी मां नज़र आई ऐं बुक सिर्फ़ु किताबनि में पढ़ी आहे, उहे माण्हुनि जी अॻुवाणी नथा करे सघनि। माण्हू मज़हब लाइ विढ़ंदा, उन लाइ मरंदा, पर उन जे मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारींदा। मस्जिद में वेही पंहिंजी जुतियुनि जी फ़िकर करणु, घिटियुनि में घुमंदे फिरंदे अल्लाह खे यादि करणु बहितर आहे। ज़िंदगी सिर्फ़ु मौत ते पहुचण जो रस्तो आहे, ऐं मां उनखे बेइंतिहा पसंदि करियां थो। असां सभिनी जे अंदरि हिकु आलिम लिकियलु आहे, जेको तॾहिं ज़ाहिर थींदो आहे जॾहिं असां ॿियनि खे गुनाह कंदे ॾिसंदा आहियूं। सच ॻाल्हाइण वारा मिठियूं ॻाल्हियूं नथा करे सघनि। ज़िंदगी में जेके माण्हू तव्हांजो मज़ाक ठाहिनि था, उन्हनि लाइ कामयाबु थियणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। हक़ीक़ी माना में तव्हांखे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जी इज़त ऐं क़दुरु करणु घुरिजे जेके तव्हांखे हर शइ में तरजीह ॾियनि था। दुनिया मां सभ खां वॾो सच शराब खाने में शराब पी करे ॻाल्हायो वेंदो आहे, ऐं दुनिया जो सभ खां वॾो कूड़ अदालत जे कमरे में मुक़दस किताब ते हथु रखी चयो वेंदो आहे। जेको कामयाबी चाहे थो, उनखे पहिरियां सच जी ॻोल्हा शुरू करणु घुरिजे। जॾहिं तव्हां पाण खे वधीक कंहिं ॿिए जे बारे में फ़िकर करणु शुरू कयो त सम्झो त ज़िलत तव्हां खां हिकु क़दम परे बीठी आहे। जॾहिं अव्हांजो कंहिं जे लाइ हुजणु न हुजण जे बराबरि हुजे, त उनखे पंहिंजे हुजण जो बार बार अहसासु ॾियारणु बेमानी आहे। राब्ता एतिरा रखो जेतिरी तकलीफ़ न ॾियनि। असां पाण खे संवारियूं, पाण खे सुधारियूं, समाज लाइ असांजो इहो ई अहसान काफ़ी हूंदो। मां जेको कुझु ॾिसां थो, जीअं अंदाज़ में ॾिसां थो ऐं जीअं ज़ाविये सां ॾिसां थो, उन ई ज़ाविये में ॿिनि खे पेश कयां थो। जेको असां ॼाणींदा न आहियूं, तंहिंखे ॼाणण जी ख़्वाहिश हर माण्हू जे दिलि में पैदा थींदी आहे। मोहबत ज़रूरु ॾुख ऐं ग़म जो सबबु बणिजंदी आहे। उहा मोहबत ई न आहे जेका तव्हांखे ग़मगीन न करे। हिन काइनात में दिलि हिकु तमामु ख़तरनाक शइ आहे। ख़तरनाक उन जे करे छाकाणि त उहो अकेलो ई रहंदो आहे, अकेलो ई सोचींदो आहे ऐं अकेलो ई कमु करे थो। उन्हनि जी इज़त कयो जेके पंहिंजे मसरूफ़ियतुनि मां तव्हां लाइ वक़्तु कढी रहिया आहिनि, पर उन्हनि सां मुहबत कयो जेके तव्हां लाइ पंहिंजा सभु मसरूफ़ियात तव्हां लाइ छॾे ॾियनि था। जॾहिं बि तव्हां कंहिं ते तनक़ीद करण जो सोचियो त एतिरो यादि रखिजो, दुनिया में सभिनीनि माण्हुनि खे उहे सहूलियतूं न आहिनि जेके तव्हांखे हासिलु आहिनि। कंहिंसां बि चङाई करे बदिले जी उमेद न रखो। जेको ईअं सोचे थो, सो उहो धोखे जे लाइक़ु आहे। महिनत न करण जे बावजूदु वॾियूं उमेदूं रखणु नाअहल माण्हुनि जी निशानी आहे। ज़िंदगी ॾुखी न आहे, पर जीअण जी जिदोजहद जंहिंखे मुश्किल बणाए छॾियो आहे। मुस्कुराहट सां मसइलनि खे मुंहुं ॾियण सां तव्हां उन्हनि जे मुनफ़ी असर खे पंहिंजे पाण
ऐं ॿिनि ते घटाए सघो था। हर नओं ॾींहुं हर हिकु नई उमेद खणी अचे थो ऐं उन नए उमेद सां ज़िंदगी जी शुरूआति कयो। समझदार क़ाबिल एतिराम आहे जेको घटि खे घणो सम्झे थो। जेको कंहिं ते एहसान करे उनखे ख़ामोशी इख़्तियार करणु घुरिजे ऐं जंहिं ते एहसान कयो वियो आहे उनखे खुलियल दिलि सां तारीफ़ करणु घुरिजे। दिमाग़ हुन वक़्त ताईं सही फ़ैसिला नथो करे सघे जेसीं ताईं उहो पुरसकून नाहे। जेको कोई शख़्स पाण खे नज़र अंदाज़ करे थो ख़ुशि नथो रही सघे, छो त तव्हां कामयाब तेसीं ताईं नथा थी सघो जेसीं ताईं तव्हां पंहिंजो पाण खे फ़तह नथा करे सघो। जेकॾहिं तव्हां फितरत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा त तव्हां कॾहिं बि ग़रीब न थींदा, पर जेकॾहिं तव्हां दुनिया जे असूलनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा त तव्हां कॾहिं बि अमीर न थी सघंदा। हिकु परसकून इंसान ॾुखियनि हालतुनि में बि सुकून ॻोल्हे थो।